अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असांजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में अॼु जो महिमान आहे हितां मदीजी शहर जी मारूफ़ समाजी शख़्सियत एडवोकेट फ़तेह मोहम्मद उर्फ़ बाबर शाह साईं, जिन खे असां पंहिंजे हिन स्टूडियो में सुठो लॻो तव्हांजे मसइले सां स्टूडियो आयासीं। सोशल मीडिया जेको तव्हांजो आहे सिस्टम हुन में महिरबानी साईं। जेको आहे महिरबानी करे इहो ॿुधायो त अॼुकल्ह जो जेको असांजो नौजवान आहे हितां शहर जो, उहो हिकिड़ी बेराह रवई जो वधीक माना शिकार थिए पियो अॼुकल्ह। त इन नौजवान नस्ल खे इन बेराह रवई खां बचाइण जे लाइ या समाजी बुराइनि खां बचाइण जे लाइ कहिड़ा इक़दामात? साईं, सभ खां पहिरियां त मुंहिंजे अकॉर्डिंगली नौजवाननि खे असांजो जेको एजुकेशन सिस्टम आहे उहो टोटली तबाह आहे। जेसिताईं हिननि खे सुठी एजुकेशन न मिलंदी तव्हां इंसान खे, नौजवाननि खे सुठो इंसान नथा ठाहे सघो मुआशरे जे लाइ। एजुकेशन असांजी तबाह आहे। ॿियो एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जो रुझान ख़तमु थी वियो। कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि न जो जिन में माण्हू इंडल्ज पाण खे करनि, जेके जिन में हुजनि त उहो सुठा हिकिड़े शहरी बणिजी सघनि। त इहे सभु शयूं आहिनि, प्रॉब्लम्स आहिनि। ऐं तंहिंजे करे ॿार जेके आहिनि अॼुकल्ह जा नौजवान उहे ग़लति राह ते निकिरी था वञनि। त इन्हनि सभिनी शयुनि जी ज़रूरत आहे। एजुकेशन जो रेशो ॾिसिजे, तालीम जो रेशो त अॻु जे भेट में हींअर वधियो आहे। माना अॻे जेकॾहिं हिकिड़ा 40% ॿार पढ़ंदा हूंदा त अॼुकल्ह जे दौर में 60% ॿार पढ़े थो। त तालीम जे रेशे वधण जे बावजूदि बि असांजे अंदरि माना हिकिड़ो जेको समाजी बुराइनि जो इज़ाफ़ो आहे त इहो हिकिड़ो हैरान कुन आहे। त इट मीन्स माना तालीम जेका आहे इंसान खे इन्हनि बुराइनि खां बचाइण जे लाइ को किरदारु? अवल त असांजो जेको तालीमी निज़ाम आहे उहो आउटडेटेड आहे। उहो अॼु जे दौर जे अकॉर्डिंगली न आहे। असां उहे शयूं था पढ़ूं जेके असांजे अबे ॾाॾे बि पढ़ियूं हुयूं, उहे अॼु बि असांजा ॿार बि उहे ई था पढ़नि। तंहिंजे करे तालीमी जेको असांजो निज़ाम आहे उहो टोटली आउटडेटेड आहे। उन खां अलावा ॿियो अॼुकल्ह साईं हे जेके इंटरनेट इन्हनि शयुनि जो जेको इस्तेमालु आहे, ग़लति इस्तेमालु, ऑब्वियसली उहो एजुकेशन ॿार खे आहे ई न। असां एजुकेट कयूं ई नथा, उन्हनि खे घर में उहो माहौल ॾियूं ई नथा। त पोइ उहो हाणे हे शइ आहे हिकिड़ी मोबाइल फ़ोन आहे, हिन जा सुठा इस्तेमाल बि आहिनि, ग़लति इस्तेमाल बि आहिनि। जेसि ताईं हिन जा सुठा इस्तेमाल तॾहिं माण्हू कंदो जॾहिं ॿारु नॉलेजेबल हूंदो, हुनखे एजुकेशन हूंदी त हिन जा कहिड़ा कहिड़ा मां फ़ाइदा वठी सघां थो। त उहो हुन मां उहे बाक़ी जेके इहा तालीम ई न हूंदी त हिन मां कहिड़ा कहिड़ा हिन जा बहितर रिज़ल्ट्स हिन मां वठी सघां थो, त पोइ उहो ग़लति एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थी वेंदो। त मेन असां वटि जेको मुंहिंजे अकॉर्डिंगली जेको मेन इशू आहे उहो एजुकेशन। मदीजी जे जेका असांजा इशूज़ आहिनि, मसाइल आहिनि, उन्हनि में काफ़ी तव्हां इंट्रस्टेड बि वठंदा आहियो। हितां जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ, सॉर्ट आउट करण जे हवाले तां पंहिंजो एफर्ट्स तव्हां टाइम टू टाइम माना जेका पंहिंजो ॾींदा आहियो। त असां वटि जेका हॉस्पिटल आहे या सपोज़ कयो माना जेको आहे पार्क आहे असांजो, या लाइब्रेरी आहे, या प्लस में अचूं था पिया जेको इहो क्रिकेट ग्राउंड आहे, इहे जेके मेजर नीड्स आहिनि शहरनि जूं। माज़ी में कुझु टाइम पहिरियां असां पार्क जे हवाले तां हिकिड़ो सर्वे रिपोर्ट असां ॾिनी हुईसीं त माण्हुनि खे इहा बि ख़बर न हुई त को असांजे शहर में को पार्क बि आहे। हिकिड़ो नंढो पार्क आहे जेको कम जो बि न आहे, पर उनजी बि माण्हुनि खे ख़बर न। त इन क़िस्म जूं जेके नीड्स आहिनि, जेके बेसिक, उहे बि प्रोवाइड न आहिनि थियल शहरनि खे। त इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे। इन वाले इदारनि खे बि एक्टिव थियणो पवंदो। पब्लिक खे पाण हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी शइ पब्लिक जे लाइ ठहे थी त उनजी कस्टोडियन पब्लिक आहे, उनजो ख़्यालु बि पब्लिक खे रखिणो आहे। त पब्लिक जे मथां वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। अगरि सरकार फॉर एग्ज़ाम्पल का शइ ठाहे थी त उनखे मेंटेन रखणु सरकार जो त कमु आहे ई आहे, पर पब्लिक जे मथां वॾी ज़िम्मेवारी आहे। त उनखे साफ़ु सुथिरो, उनखे सुठी तरीक़े सां उन शइ खे तव्हां हलायो। पार्क जी तव्हां ॻाल्हि कई, वॾी ॻाल्हि इहा आहे, मूंखे बि ख़बर न हुई त मलेरी में पार्क आहे। मां पाण कल्ह निकितो हुअमि, थोरो चकर ते वियुमि त मूंखे ख़बर पई त हा साईं बिल्कुलु इन्हनि खे साफ़ पब्लिक जे मथां वॾी ज़िम्मेवारी आहे। मुंहिंजे अकॉर्डिंगली सभ खां वधीक पब्लिक जे मथां आहे। सर, तव्हां माना पार्क ते जो वियो त उते कुझु शयूं ऑब्ज़र्व कयूं, कुझु ॾिठियूं, चेक कयूं, या कुझु ईअं गुज़री वियो? सही मां गुज़री वियुमि, पर हाणे सोच इंशाल्लाह में ॾिसो न, इहो ई त वॾो अलमियो आहे न। त तव्हां जेकॾहिं हिकिड़ी शइ ॾिसो था शहर में हिकिड़ी फैसिलिटीज़ आहे त तव्हांखे चेक करणु घुरिजे हा त वाक़ई उहा सही फैसिलिटीज़ प्रोवाइड थियल आहे
या न आहे, शहरी उन जो फ़ाइदो वठनि था नथा वठनि, इदारो माना जेसिताईं मां ॾिठमि शहरी त फ़ाइदो नथा वठनि। बहरहाल मूंखे पार्क नज़र आयो। न छाजे करे नथा वठनि साईं उहो जॾहिं मां वञा हुते फिज़िकली तव्हांखे वञा विज़िट कयां हुनजो, मां त न ॿाहिरां वॉशरूम आहे, न काई कैंटीन आहे, न का वेहण जी का बेंच आहे, न को शाम जो को इंतज़ाम आहे। आख़िर को बि शहरी जेकॾहिं पार्क में वञे त वञे इहे सभु शयूं मां पाण न ॾिठियूं, तंहिंजे करे हिन जे बारे में मां नथो चई सघां। बाक़ी इस्पताल जीअं इस्पताल साईं वॾो अलमियो आहे, हेॾी वॾी आबादी आहे, ओस पास जी आबादी आहे, ॻोठ आहिनि। मां त चवंदो आहियां 1.5 लख खां मथे आबादीअ जे लाइ आहे हिकिड़ी इस्पताल आहे, पर इनखे जीअं तबाह कयो वियो आहे बेदर्दीअ सां, ॾाढो मूंखे ॾुख थींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह मां जेतिरी पंहिंजी डोनेशन करे सघंदा आहियूं इस्पताल खे कंदा आहियूं, ऐं इस्पताल खे जंहिं शइ जी ज़रूरत पवंदी आहे उहा असां कॉन्ट्रीब्यूट अल्हम्दुलिल्लाह कंदा रहंदा आहियूं। पर इहो आहे जो हाणे एग्ज़ेक्टिव जेके डॉक्टर्स प्रोवाइड करणा आहिनि उहो असां नथा करे सघूं ऑब्वियसली, उन में असां पंहिंजी आवाज़ मथे पहुचाए सघूं था। ऐं आगा साहब सां बि आगा साहब जी बि यकीन दयानी आहे त इंशाल्लाह हॉस्पिटल जे लाइ डॉक्टर्स बि प्रोवाइड कया वेंदा, इक्विपमेंट बि साईं दुर मोहम्मद शाह जो बि एफर्ट हुयो वॾो, त इक्विपमेंट बि कुझु रिपेयर थियो, कुझु रिन्यू थियो, कुझु नओं आयो, त उहो बि गॾु गॾु हले, पंहिंजी तरफ़ां डोनेट बि कंदा रहंदा आहियूं जेको बि करे सघूं था। त हॉस्पिटल अहिड़ी शइ आहे जेके असांखे अपलिफ्ट करिणो आहे, ऐं मूंखे पूरो यकीन आहे आगा साहब जी लीडरशिप में इंशाल्लाह अॻिते हिन लाइ तव्हां ॾिसंदव त सुठा रिज़ल्ट ईंदा हॉस्पिटल में। बाबर साहब हीउ जेको मदीजी टाउन आहे उन जेकॾहिं तव्हां टाउन जे हवाले सां कुझु शहर जे लाइ कुझु करणु चाहियो था त उनजे लाइ ज़रूरी आहे त हितां जे पॉलिटिक्स में बि माना पार्टिसिपेट थियणु कयो वञे, उन हवाले सां तव्हांजा कुझु इरादा आहिनि? साईं बिल्कुलु, हाली त अञा ॾिसण मां शुरू कयो आहे एटमॉस्फेयर छा आहे, सियासी एटमॉस्फेयर छा आहे, कहिड़े क़िस्म जो आहे। आवाम सां असां हाज़िर आहियूं, हूअं ई उहो तव्हांखे बि ख़बर आहे, मदे जी आवाम खे बि ख़बर आहे, ॾुखे सुखे वक़्त में असां आवाम सां गॾु आहियूं। पर इनशाला पॉलिटिकली बि आहे इरादो त पाण खे एक्टिव कबो, ऐं असांजी लीडरशिप ज़ाहिर सी ॻाल्हि आहे आगा सिराज खान दुरानी साहब उनजी लीडरशिप में असां इनशाला आवाम जी ख़िदमत करण लाइ तयारु आहियूं। जेको बि असांखे टास्क ॾिनो वियो, जेको बि असांखे रोल प्ले करण लाइ ॾिनो वियो आगा साहब जी तरफ़ां उनजी लीडरशिप में, दुर मोहम्मद शाह जी गाइडेंस में, उहो असां पंहिंजो रोल प्ले कंदासीं। माज़ी में जेका टाउन जी जेका बीडी सिस्टम में जेका टाउन जी जेका हिकिड़ी बॉडी आई हुई, सिलेक्ट थी ऐं इलेक्ट थी, त उन्हनि जी त का परफॉर्मेंस माना रही कोन, इवन माना जेको आहे सो दुर मोहम्मद शाह साहब नई एंट्री हुया हितां जी टाउन में, त उन जे बावजूद बि माना को हिकिड़ो को बेनिफिट उहो न मिली सघियो शहरनि खे जंहिंजी तवक़ो हुई। साईं हा, इहे इशूज़ आहिनि, इहे न मिली सघी, पर हाणे त मां फ्यूचर जी ॻाल्हि थो कयां, त फ्यूचर में इंशाल्लाह तव्हां जेकॾहिं आगा सिराज खान दुरानी जी लीडरशिप में अॻिते माना कमु करणु चाहियो था पिया त उनजी लीडरशिप में हिते थियो छा आहे? अॻ में जेको आगा साहब त नओं एंट्री न आहिनि पॉलिटिक्स में, उहे काफ़ी पुराणा आहिनि, मिनिस्टर रहिया आहिनि, MP रहिया आहिनि, काफ़ी स्पीकर रहिया आहिनि, त हिते आख़िर थियो छा? हॉस्पिटल जो तव्हां पाण हाल ॿुधायो था, उनजे तक जी हॉस्पिटल आहे न, गड़ी यासीन हॉस्पिटल ॾिसो, उनजी माना जेका परफॉर्मेंस कहिड़ी आहे जो तव्हां पोइ बि उनजी ई क़यादत साहब जी तमामु परफॉर्मेंस आहिनि। आगा साहब जी सभिनी खां वधीक परफॉर्मेंस जेका मां चवंदो आहियां, मुंहिंजे अकॉर्डिंगली माण्हू जेसिताईं फाइनेंशियली स्टेबल न हूंदो आहे त उहो कुझु नथो करे सघे। और फाइनेंशियली स्टेबल कीअं थींदो आहे? रोज़गार। ठीकु आहे, त उन हद ते आगा साहब वॾो माण्हुनि खे रिलीफ ॾिनो, माण्हुनि जे लाइ तमामु घणियूं नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। इहो को डिनाए करे त उनखे उनजा रीज़न्स बि ॾियणु खपनि, पर मुंहिंजे अकॉर्डिंगली जेको मां ॾिठो आहे आगा साहब वॾो सर्व कयो आहे इन एस्पेक्ट में माण्हुनि। बाबर साहब जेको हिते असां वटि जेको हिकिड़ो BD सिस्टम हाणे अचणु थी सघे थो, इलेक्शन जेका प्रोसेस स्टार्ट थिए, त उन में अव्हां जेको आहे उहो हिते एज़ ए वार्ड मेंबर तौर ते पार्टिसिपेट कंदव या अॻिते हली करे चेयरमैनशिप जी बि लीडरशिप ते आहे? जेको उहे सही सम्झंदा, सम्झंदा, अगरि सम्झंदा त असां इलेक्शन में हिसो वठी सघूं था त असांखे टिकट ॾींदा, न बि सम्झंदा ॿिए कंहिं तरीक़े सां अगरि असां पार्टी जे लाइ कुझु करे सघूं था असां उन लाइ बि हाज़िर आहियूं। बाक़ी आवाम जी ख़िदमत करणु असांजो मक़सदु आहे, मुंहिंजो मक़सदु, मुंहिंजे वालिद साहब जो मक़सदु तव्हां ख़बर आहे, मदे जी आवाम खे बि ख़बर आहे, त उनजो मक़सदु आवाम जी ख़िदमत करणु आहे। बाक़ी पॉलिटिक्स जे हवाले सां मदे जी टाउन जे में त इन्फ्लुएंस कमारिया साहबनि जो आहे वधीक, आगा सिराज दुरानी जे साईं कमारिया साहब बि पीपल्स पार्टी। हा बिल्कुलु, त
त अवां जा उन्हनि सां रिलेशन कीअं आहे? बिल्कुलु सुठा रिलेशन्स आहिनि, असांजा फ्रेंड्स रहिया आहिनि हमेशह। साईं हिम्मत अली ख़ान कमारियो साहब, सरदार हिम्मत अली ख़ान कमारियो साहब, उन्हनि सां तमामु सुठी असांजी बाबा वालिद साहब जी रही आहे, थोरे साईं ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो साहब। न त पॉलिटिक्स जे हवाले सां उन्हनि सां तव्हांजी थोरी घणी बैठक उते प्रोग्रामनि में रिफ्रेशमेंट पार्टीज़ में को माना नज़र नथी अचे? हाणे शुरू थींदी, अच्छा हाणे इंशाल्लाह शुरू थींदी, सभिनीनि सां शुरू थींदी। इहो बि ॿुधायो त हिते असां वटि जेका पब्लिक जी मेन जेका हिकिड़ी घुर्ज आहे उहा आहे तालीम ऐं सिहत। तालीम ऐं सिहत जे पूराव करण जे लाइ इहे पॉलिटिशियन्स जो कहिड़ो किरदारु आहे? शुरू मुंहिंजे लाइ इहे ॿई शयूं इम्पोर्टेंट आहिनि। सही। तालीम, सिहत, लॉ एंड ऑर्डर ऐं फाइनेंशियल स्टेबिलिटी। माण्हुनि खे फाइनेंशियली अगरि स्ट्रॉन्ग हूंदा त उहे सुठो हिकिड़ो ॻाल्हि। हाणे असांजो जेको सभिनी खां, मां तव्हांजे सुवाल जो जवाबु पोइ ॾींदुमि। असांजे मदे जी कंहिं ज़माने में इकनॉमिकली तमामु स्ट्रॉन्ग हुयो, 7-8 कारखाना हूंदा, सेलर हूंदा, राइस मिल्स हूंदा। हाणे असांजी इहा हालत वञी बची आहे त सिर्फ़ु 2 राइस मिल्स आहिनि, जेके बि उहे न आहिनि जेके कंहिं ज़माने में हूंदा हुया, पोइ लॻा आहिनि। असां इकनॉमिकली पोइते विया आहियूं। असांखे अपलिफ्ट करिणो आहे माण्हुनि जी इकनॉमिक कंडीशन। उन में वरी खोड़ असबाब आहिनि साईं, बिजली जा इशूज़ आहिनि, इलेक्ट्रिसिटी असां वटि न आहे, ऐं ॿिया इशूज़ बि आहिनि, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बि ख़राबु आहे। जेको नौजवान आहे असांजो, चूंकि तव्हां बि यूथ सां बिलोंग कयो था, त हितां जे मदे जी टाउन जे यूथ खे, नौजवाननि खे एंगेज करण जे लाइ तव्हां वटि छा माना पॉलिसी प्लान आहे? साईं अवाम खे अवल त एतिरो सम्झ में अचणु खपे त हुननि जा हक़ छा आहिनि। जेसि ताईं तव्हांखे हक़ ई पंहिंजा ख़बर न पवंदा त मुंहिंजा राइट्स कहिड़ा आहिनि त तव्हां कुझु नथा करे सघो। अवाम खे पहिरियां पंहिंजे हक़ सम्झाइणा आहिनि त बाबा तव्हांजा राइट्स कहिड़ा आहिनि, सोशल राइट्स कहिड़ा आहिनि, इकनॉमिकली कहिड़ा राइट्स आहिनि तव्हांजा, एजुकेशन तव्हांखे सुठी मिलणु खपे, इहो तव्हांजो राइट आहे। तव्हांखे नथी मिले त तव्हांजो उहो जेको राइट आहे हुनखे दॿायो थो। इहे सभु जेके राइट्स उन्हनि खे सम्झाइणा आहिनि, इहे सम्झंदा त पोइ नौजवान अॻिते वधी सघनि था। बाक़ी इहे ई न टिकटॉक, मोबाइल, फेसबुक इन्हनि ते वेठा हूंदा त पोइ त न का बहितरी थियणी आहे, न का तरक़ी थियणी आहे। सही था चओ। इहे सभु शयूं। हा, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। वरी इंशाअल्लाह ताला तव्हां सां मुलाक़ात थींदी रहंदी। वॾी महिरबानी तव्हांजी।